स्टेज ते मां दावत साईं क़िबला में अली मुर्सा साहब जन के जेके पाण इंदा ए रात दी जेके न ता पंधरा करे आया हो लेकिन हेड़ी गर्मी में अज तो माशाअल्लाह मौसम भली आ जेका रात कंडीशन हुई उन में वेठा आयो इहो जेको वेहणा न इन जे लाइ भी आमिना जे लाल फरमाओ क़यामत जे ॾियारे वली रब सां झेड़ो कंदा जीअं तव्हां बनीअ ते झेड़ो कंदा हो। बुखारी शरीफ जा हदीस मौला हिनन के तो छॾ न अल्लाह फरमाइंदो छो या अल्लाह कसम सां असां वटि आया छा कयो हन सजदो कयो हन छा कयो हन मोहब्बत कंदा छा कंदा गर्मी में बेंदा बस रुगो वेहंदा न जी असां चवंदा हासी त नमाज पढ़ो चवंदा अॼु वींदासीं त वरी नमाज कज़ा न कंदासीं अॼु ज़िक्र जी ज़रब सिखी याद या लोली ता जिंदगी तो होंदी पर कब्र जे आखिरी धक ते होंदासीं उते चवंदासीं ला इलाहा इल्लल्लाह इन लोली के अॻिते वधाइण लाइ मां गुज़ारिश कंदुमि हज़रत क़िबला साईं में मिठड़े या अली मुर्ज़ा साहब जन के पाण अचनि चंद मिनटनि जे लाइ पंहिंजो मुख़्तसर ख़िताब फरमाईंदा। अम्मा बाद फ़ाऊज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अला इन्ना औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। बेटाई घोट रहमतुल्लाह अलैह फरमाइन था जोड़ूं जोड़ जहान जो जोड़ूं जोड़ जहान जो जॾहिं जोड़ियाई ख़ास खावंद खलके मोहम्मद मुकाई कलमो चई ते करीम ते चिटो चयाई अन्न मौला कव अंत महबूबी ये उताई लिखी दिनाई बई सराहियूं सैयद खे हज़रत साईं शहंशाह ताजुल फ़ुक़रा हज़रत साईं दिलमुराद फ़कीर बि फरमाईंदा आहिनि जन खे इश्क जागायो जन खे इश्क जागायो से नेणे निंड्रूं कीअं कनि सुभान अल्लाह पी प्याला फुरथिया हथों हबीबन सूरत स्पुरीअ जी अठई पर पसंद दिल मुराद मुरादों तन पूरो थियन वे वञी वट तन जेकी वेही था ॼाणीन वे हुन साणो ॿियन मिठा मता वेही वक्त विञाई सुभान अल्लाह। मुअज़्ज़िज़ सामईन सदर महफिल मुर्शिद मुरब्बी दिनल तोहफ़ो हज़रत साईं शहंशाह मुर्शिद मियां मीर मोहम्मद रहमतुल्लाह अलैह जो बाबा साईं जन सईद सादात उलमा इकराम सामईन हज़रात लाइव प्रोग्राम ते ॾिसण वारा आशिक मदीने वारे घोट जा पतंग ऐं परवाना ख़वातीन हज़रात अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अवां खे ख़बर आहे त अॼु ताजुल फ़ुक़रा हज़रत साईं मुर्शिद मियां मीर मोहम्मद रहमतुल्लाह अलैह जो 25 सालाना उर्स मुबारक अवां असां वॾे शौक़ ऐं मोहब्बत वॾे अक़ीदे सां मल्हाए रहिया आहियूं। हीअ अवां जी मोहब्बत जो सबूत आहे केॾी बि गर्मी हुजे केॾी बि सर्दी हुजे बारिश हुजे
ज़माने जूं केॾियूं बि मसरूफ़ियातूं हुजनि, भली दजाली दौर हुजे, नफ़्सा नफ़्सी वारो माहौल हुजे, भाउ भाउ जे दर वञण लाइ तयारु न हुजे, पुटु पीउ जे घर वञण लाइ तयारु न हुजे, पर हीअ आशिक़ हे परवाना हे पतंग जॾहिं मीर साईं जो उर्स अची वियो, पोइ गर्मी ऐं सर्दी ग़रीबी मिसकीन खे न ॾिठुनि, पहिरें उखाड़े पंध करे मीर जे दरबार ते पहुता आहिनि। अल्लाह सुभान अल्लाह। यकीन ॼाणिजो कि आशिक़ फरमायो त भाग्यनि जा भाण ख़ाली न हूंदा आहिनि ऐं अल्लाह जी ज़ात पाक में पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो त मुंहिंजे वलियनि शहीदनि खे मुअल त न चओ पर मुअलनि जो गुमान बि न आणियो। त भेटाई घोट बि ॿुधाए छॾियो त भला तन जा भाग जेके कमाए विया काल, हीरा मोती हिननि वटि अथव हज़ारे लाल, ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून, उन्हनि संदा अहवाल भली न लंघी वञनि साल त बि जहिड़ा अथव हिन जहान में। सुभान अल्लाह सुभान। फ़क़ीर प्यादे पंध अचण वारा मिसकीनी ऐं ग़रीबी हालते जुती उघाड़ो डुकंदो डुकंदो मीर साईं जे हिन 25 सालियाना उर्स मुबारक ते पहुचण वारा यादि रखजां, यकीन रखजां, पक ॼाणजां हीअ अवां जी हाज़िरी क़बूल बि आहे मक़बूल बि आहे। छो जो हिकिड़ो वाक़ियो यादि ईंदो आहे, सीरत लोढ़ाई में लिखियल आहे, हज़रत साईं जी ख़िदमत में फ़क़ीर आया त क़िबला साईं आऊं अवां जे पाड़े में टांगो गाॾी हलाईंदो आहियां, यानी घोड़े गाॾी हलाईंदो आहियां, हफ़्तनि जा हफ़्ता महीननि जा महीना गुज़री था वञनि, पर मुंहिंजी तव्हांजी दरबार में हाज़िरी नथी लॻे। हज़रत साईं मुर्शिद मीर मोहम्मद फ़क़ीर फरमाइसि, बच्चा फ़क़ीर जंहिंखे न घुरंदा आहियूं उनखे घुराए वठंदा आहियूं। कंहिंजे वस जी या कंहिंजे बस जी बाती न आहे, जंहिंखे डोर असांजी हथ में आहे, रस्सी असांजे हथ में आहे, जंहिंखे कुटी विझी पंहिंजे आस्थाने ते हिन फ़ुक़राई तने ते घुराईंदा आहियूं उनखे घुराए वठंदा आहियूं। सुभान अल्लाह। यानी यकीन थियो त अवां असां सिलेक्ट थी आया आहियूं, यकीन थियो अवां असां पाण न आया आहियूं, यकीन थियो त अवां खे घुराइण वारे घुरायो आहे ऐं उन घुराइण वारे जी निस्बत शहंशाह मुर्शिद मुरब्बी ताजुल फ़ुक़रा हज़रत साईं शहंशाह दिलमुराद फ़क़ीर जंहिंजा कदम हिन सरज़मीन ते लॻा, हिन ऐवान खे शरफ़ ॾिनो त हज़रत साईं शहंशाह दिलमुराद फ़क़ीर रहमतुल्लाह अलैह जा जॾहिं हिन सरज़मीन सां हिन ऐवान सां हिन पट सां जॾहिं कदम लॻा त अल्लाह पाक हिन ऐवान जा मक़ाम मर्तबा मथाऊं फरमाया। छो जो निस्बत बि वॾो कमाल रखंदी आहे, निस्बत बि वॾो कमाल रखंदी आहे। हे ज़ाहिरी सबूत आहे, हे सबूत आहे जे हज़रत साईं दिलमुराद फ़क़ीर जा हिन आस्थाने सां ते कदम लॻा, हिते क़याम थियो रहिया ऐं करीम रब जे ज़िक्र वारी लोली, ज़िक्र त लोढ़ाइण खे ॾाजम मिलियल आहे, ॿुधो अथव न फ़क़ीर, ज़िक्र वारी लोली, ज़िक्र वारी तमार हिन ऐवान ते लॻाइनि उहे आस्थाना आबाद थी विया। जंहिं ज़िक्र लाइ करीम रब जी ज़ात पाक फ़ज़कुरुनी अज़कुरुकुम, अल्लाह जी ज़ात पाक पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो फ़ज़कुरुनी अज़कुरुकुम, ए बाना तूं मूंखे यादि कर त मां ख़ुदा तोखे यादि कयां। त यकीन सां उहा लोली अवां कुझु देरि दरगाह शरीफ़ जे सूंहं दरगाह जे हितां जे सजादा नशीन अवां असांजे मुर्शिद खां ॿुधीसीं, इहा ई लोली आहे जेकी रुठल रब खे परचाए ॾींदी आहे, इहा ई तार आहे, इहा ई तवार आहे। तॾहिं हर पीर, हर फ़क़ीर, हर आलिम, हर हाफ़िज़, हर सैयद, हर फ़क़ीर जे ज़ुबान ते हूंदो आहे त करीम रब जो ज़िक्र, करीम रब जे ज़िक्र वारी लोली अदा लोढ़ाइण खे ॾाज में मिलियल आहे। सुभान अल्लाह। त उहा ॾाज जेको मिलियल आहे उहो ॾाज अवां ताईं बि फ़क़ीर पहुचाइनि था। त यकीन सां उन ॾाज खे न विसारींदा। उथंदे वेहंदे हज़रत साईं मुर्शिद मीर साईं फरमाईंदा हा, हथ पेर पंहिंजे कमकार में, फ़क़ीर दिल पंहिंजे यार में, हर वक़्तु पढ़ंदा ला इलाहा इल्लल्लाह। त उहा ज़िक्र वारी लोली ॾिनल तोहफ़ो, झर हुजो, जंग हुजो, ज़मीन में हुजो,
कम कारोबार में हुजो, दुकान हलाइण वारा हुजो या रेड़ी या रक्शे हलाइण वारा हुजो, ज़रूर अवांजा हथ पैर कम कार में हूंदा, दिल त फारिग हूंदी न, पोइ दिल हिनखे पंहिंजे ज़माने जे मसरूफ़ियात में, ज़माने जे कमन कारण में, ज़माने जे डिशन ऐं टीवियुनि में मसरूफ़ न कर, इन दिल खे करीम रब जे ज़िक्र जे लोलीअ सां त लाइ ॾिस। पोइ जे फ़ाइदो फ़क़ीर न पहुचे त अमानत वापसि ॾेई वञिजां, फ़ाइदो जे न मिले न त मुर्शिद मीर ऐं दिलबराद फ़क़ीर जो ॾिनल तोहफ़ो तूं वापसि ॾेई वञिजां, त इहो ॾिनल तोहफ़ो यादि रखंदा। आउं बेहद मशगूल आहियां इंतज़ामिया जो, जंहिं असां हिन फ़क़ीरनि सां फुल तावन कयो। गवर्नमेंट सिंध पुलिस वापडा जे तरफ़ खां, इको साउंड जे तरफ़ खां, लाइव प्रोग्राम हलाइण वारनि जी तरफ़ खां, ख़ासम ख़ासि असांजे जमायत अल फ़ुक़रा जा मेंबर दूर दराज खां पंधड़ा करे वॾियूं उमेदूं आसरा वठी ईंदा आहिनि त मुंहिंजा साईं असां आया आहियूं तुंहिंजे फ़क़ीरनि जी ग़ुलामी ॼाणण। पोइ गर्मी सर्दीअ खे घर लेडीज़ हुजे, अंदर लंगर खानो हुजे, बाहि जो कम हुजे या उस जो कम हुजे, ख़ुदा जी ज़ात जो कसम हिननि अखियुनि सां ॾिसूं पिया कल त गर्मीअ में माण्हू किरनि पिया पर मीर जा मुरीद हलनि पिया। हे सबूत आहे न, हे एवान भरिया पिया आहिनि, सहन भरिया पिया आहिनि, हज़ारनि में लंगर खाने ते माण्हू वेठा आहिनि, सवन में मस्जिद ऐं हुजरनि में वेठा आहिनि, हज़ारनि जे तइदाद में हिन एवाननि ते वेठा आहिनि, सवे हज़ारनि जे तइदाद में ॿार ग्राउंडनि ते बीठा आहिनि, त कंहिं मोहबत विधो आहे मामरी, न त केरु कशाला करे। फ़क़ीर जेकी मोहबत, जेकी तलब, जेकी हुब, जेकी सिक अवां खणी आया आहियो, इंशाअल्लाह ताला भाग्यनि जा भाग करण खाली न हूंदा आहिनि। कंहिं आशिक़ न फरमायो आहे भरियल अथई भाग भाग्यनि जा मता समझी सुञाण, मिटाइण मिट में जेके उहे लोड़े वारा अञा आहिनि। त भाग्यनि जा अल्लाह वारनि जा आस्थाना कॾहिं बि ख़ाली न हूंदा आहिनि, उहे भरियल हूंदा आहिनि। जिते अव्हां खे आंदो आहे अहिड़े मसरूफ़ माहौल में, दजाली दौर में, गर्मी जे माहौल में मोहबत विधो मामरे, न त केरु कशाला करे। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।